बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद जे ट्रिकुंडे बाग में बटूं चोरी कंदे खैरपुर वासी 2 औरतूं गिरफ़्तार। 15 मददगार पुलिस इंचार्ज अमीरुद्दीन गोलाटो मूजिब खैरपुर वासण ख़ानज़ादी ज़ाल याकूब शेख ऐं धी ज़मीरान ट्रिकुंडे बाग में फ़िदा हुसैन ओढाणो जो बटूं चोरी कयो त पकड़जी पयूं। जन खे हद जी पुलिस हवाले कयो वियो आहे। नज़रवाह में कारें तकरार तां मासूम ॿारलो क़तल, 3 ॼणा ज़ख़्मी। शबीराबाद थाणे जी हद ॻोठ निहाल बखराणी में बखराणी बिरादरी जी 2 धुरियुनि में कारें तकरार तां झेड़ो थी पियो। हमले दौरान माउ जी हंज में सुतल 6 महीननि जो मासूम सनाउल्ला बखराणी लठियूं लॻण सबबि फौत थी वियो, जॾहिं त कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण सबबि 3 ॼणा मीर हसन, मोहम्मद ख़ान ऐं इस्माइल बखराणी ज़ख़्मी थी पिया। जन खे सिविल अस्पताल तंगवाणी मुंतक़िल कयो वियो। इत्तला ते हद जी पुलिस पहुची वाक़िए जा तफ़सील मालूम कया। जैकबाबाद में नौजवान पारां ॿिनि वकालतनामनि ते वकालत कंदड़ मुबैना जाली औरत वकील सोफिया ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस। टालाणी बिरादरी जे चङे मुड़ुस रसूल बख्श उर्फ बाबे निहाल टालाणी जैकबाबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ख़ानदानी मिल्कियत ते सौटनि सां तकरार हलंदड़ आहे। जन जा केस भी अदालत में हलंदड़ आहिनि। मुंहिंजे मुखालिफ़नि जी वकील सोफिया शाहिद अदालत खां ॿाहिर बि मुंहिंजे ज़ाती मामलनि में दख़ल अंदाज़ी करे रही आहे, जेको अमल गैर क़ानूनी ऐं गैर अख़लाक़ी आहे। जॾहिं त इन सां गॾोगॾु असां वटि अहिड़ा पिणु सबूत आहिनि जन मां साबित थिए थो त सोफिया शाहिद जूं मुख़्तलिफ़ नालनि ते वकालत जूं 2 डिग्रियूं आहिनि। हुन इल्ज़ाम मढ़ंदे चयो त सोफिया शाहिद जी वकालत वारी डिग्री जाली आहे, जेका असीं खैरपुर यूनिवर्सिटी मां तस्दीक़ पिणु कराई आहे। हुन चयो त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध समेत ॿियनि वस वारनि खे अपील थो करियां त सोफिया शाहिद जी वकालत वारी डिग्री जाली हुअण करे उन मथां अदालतनि में केस विझण ते पाबंदी मड़ी वञे। दोदापुर भरिसां ॾितल वाह वटि अणसुञातल हथियारबंद एहसास किफ़ालत सेंटर जे एजेंट खां 12 लख रुपया रोक, मोबाइल ऐं डिवाइस फुरे करे फरार। अमले पारां दोदापुर ऐं दाऊ जहानपुर सेंटर बंदि करे मुतासिर जमील शाह जी अॻवानी में दाऊ जहानपुर में एहतजाज। जैकबाबाद गढ़ी खैरे रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। इन मौक़े ते फुर जे मुतासिर SSP खे अपील कंदे चयो त फुर थियल रक़म ऐं सामान वापसि कराए जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। होॾां इतला ते SSP मोहम्मद तारिक नवाज़ दोदापुर थाणे पहुतो। 2 कलाकनि जी इंक्वायरी बाद केस दाख़िल करण जो हुकुम। शिकारपुर में अणसुञातल जवाबदारनि नौजवान खे घुटा ॾियण बाद नाज़ुक उज़वो कटे क़तल करे छॾियो। न्यू फौजदारी थाणे जी हद अली शाह पीर वेझो 19 वरनि जे नौजवान निज़ामुद्दीन चांडियो जो लाश हथ अचण वारी इतला ते पुलिस पहुची लाश ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि पोस्टमार्टम करण बाद ॿुधायो त नौजवान खे घुटा ॾियण खां पोइ नाज़ुक उज़वो कटे क़तल कयो वियो आहे। मक़तूल जे वारिसनि मूजिबि असांजी कंहिं सां का दुश्मनी न आहे। नौजवान खे बेगुनाह बेदर्दी सां क़तल करे ज़ुल्म कयो वियो आहे। होॾां ASP शिकारपुर सैयद फज़ल शाह राब्तो करण ते ॿुधायो त शक जी बुनियाद ते 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जल्द कातिलनि खे बि गिरफ़्तार कयो वेंदो। SHO बाहू खोसो ख़िलाफ़ दुकानदारनि ऐं वापारियुनि जी शिकायतुनि ते DSP हेडक्वार्टर इंक्वायरी लाइ बाहू खोसो पहुतो। दुकानदारनि ऐं वापारियुनि पारां कारोबार बंदि करे जांच टीम आॾो SHO जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज। दुकानदारनि दाहींदे चयो त SHO अब्दुल गफ़ार कमरानी खेनि नाजाइज़ तंग करे रहियो आहे। खेसि हटाए ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे। कंदगोड़ में इंडस हाईवे ते रोड हादसो, पीउ पुट फौत। इंडस हाईवे ते चिमनी स्टॉप वटि मोटरसाइकिल ऐं पिकअप डॉटसन में टक्कर थी पियो, जंहिंमें मोटरसाइकिल सवार अली नवाज़ मीराणी ऐं संदसि पुट शाहिद मीराणी मौक़े ते ई फौत थी विया। पुलिस लाश ज़रूरी कार्रवाई करण बाद वारिसनि हवाले करे छॾिया ऐं डॉटसन ड्राइवर खे गिरफ़्तार करे गाॾी सरकारी तहवील में वरिती वई आहे। 2 महीना अॻु टंडो अलायार मां अगवा थियल नौजवान ईसा सांद जी अदम बाज़ियाबी ख़िलाफ़ मटियारी भरिसां ॻोठ अल्लाह ॾिनो सांद में वॾेरे ग़ुलाम नबी सांद ऐं आवरिश सांद जी मेज़बानी हेठि 40 खां वधीक बिरादरियुनि जो कठ कोठायो वियो, जंहिंमें सांद बिरादरी खां सवाइ छुट्टा, चांडिया, आजाणो ऐं पांवर बिरादरी समेत 2 बिरादरियुनि जे चङनि मुड़ुसनि शिरकत कई। कठ खे ख़िताब ऐं मीडिया ब्रीफिंग में चङे मुड़ुस जो चवणु हो त नौजवान जे अगवा में मुलविस पुलिस एहलकार अब्दुल करीम उर्फ अदलू खे SSP टंडो अलायार 48 कलाकनि में गिरफ़्तार करे नौजवान खे बाज़याब न करायो त टंडो अलायार में नौजवान जी बाज़याबी ताईं धरणो हणंदासीं। सखर में अदालती हुकुम ते बहराज कॉलोनी में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़। आबपाशी खाते जे अमलदारनि पुलिस जी मदद सां गरी मशीनरी ज़रिए वर्कशॉप रोड ते हद दख़लियूं ड्राहे पट करे छॾियूं। चीफ इंजीनियर गुडू बेरा जे अहाते में बि क़ाइम अॾावतूं ड्राहे पट। सिज उभरंदे ई रोड जे ॿिन्ही पासनि खां रुकावटूं विझी कार्रवाई शुरू कई वई। ऑपरेशन दौरान पुलिस जी वॾी नफ़री पिणु मौजूदु हुई, जॾहिं त कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ रेंजर्स खे हाई अलर्ट रखियो वियो हो। मदे जी वेझो गाहीजा थाणे जी हद नबी आबाद में अणसुञातल शरपसंद ॻोठाणे नज़ीर अहमद कलोड़े जे 12 जिरेबनि जे रखियल पलाल खे बाह ॾेई साड़े छॾियो। पलाल खे लॻल बाह खे ॾिसी ॻोठाणनि जे पहुचण ते जवाबदार फायरिंग कंदे फरार थी विया। आबादगार नवीद अहमद कलोड़ो ॿुधायो त अणसुञातल माण्हुनि पलाल खे बाह ॾेई मुंहुं मिसकीन सां ज़ुल्म कयो आहे। वाक़े बाबति इतला बावजूदि पुलिस नाहे पहुती। हुन SSP शिकारपुर समेत वस वारनि खे अपील कई त नोटिस वठी मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे।
बडाणी में चोरी दौरान भाग्या सुजाग थी पया, चोर पकड़जी पयो। पुलिस हवाले गोठ कजलो खान भुट्टो में चोर इमदाद भुट्टो जे घर में घिड़ी खाट हणण जी कोशिश करे रहा हुआ त घर धणी सुजाग थी पया। जन मुबैना चोर अब्दुल बासित बडाणी के कारतूसी पिस्टल समेत सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो, जॾहिं त संदसि साथी फरार थियण में कामयाब थी विया। मुल्क में वधंदड़ महांगाई ऐं करप्शन ख़िलाफ़ जिना वेलफेयर एसोसिएशन जे सॾ ते सक्कर जे जिना चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते सलाहुद्दीन, मौलाना मुशरफ महमूद कादरी, हाजी एजाज़ मेमण ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त महांगाई जी चक्की में ग़रीब अवाम पिसजी रहियो आहे, पर हुकूमत खे को बि फ़र्क़ु नाहे पियो। अटो लटो ऐं अझो अवाम जी पहुच खां परे थी वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली ऐं ग़लति पॉलिसी सबबि ग़रीब अवाम बुख ऐं बदहाली जो शिकार थींदो पियो वञे। ट्रिगड़ी भरिसां टंडोजान मोहम्मद रोड ते मुरीद शाख मोरी वटि चिंची रक्षा ऐं ट्रॉलर में आमो साम्हूं टक्कर, रिक्शा सवार ॿ ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में कुंडरी वासी नूर ख़ान ख़ासख़ैली अंब मोरी वासी मेवो मेघवाड़ शामिल आहिनि। रानीपुर में यूसी झंडो शाख वासी जो भाउ ख़िलाफ़ एहतजाज, नवाबदीन बिरोही एहतजाज कंदे चयो त भाउ रसूल बख्श बिरोही ज़ालिम माण्हू आहे, जेको कंहिं बि मोतबर खे नथो मञे, ज़बरदस्ती भत्तो वसूल करे रहियो आहे, न ॾियण ते मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। मोमिन महर पुलिस चौकी ऐं कुंभ थाणे ते 3 भेरा NC दाख़िल कराई आहे, पर पुलिस बि उनखे कुझु नथी करे। मूंखे या पुटनि खे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार रसूल बख्श हूंदो। ऐं करप्शन ख़िलाफ़ हलंदड़ मुहिम जे सिलसिले में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। जैकबाबाद में सर्कल ऑफिसर एंटी करप्शन ऑफिस में एंटी करप्शन अमलदारनि पारां करप्शन ख़िलाफ़ मुहिम जे सिलसिले में रैली कढी वई ऐं पब्लिक हेल्थ पारां बि 2 दिसंबर खां 9 दिसंबर ताईं मुहिम हलाइण बाद एक्सीएन ख़ालिद शाह जी अॻवानी में पब्लिक हेल्थ ऑफिस खां DC चौक ताईं करप्शन ख़िलाफ़ रैली कढी वई, जंहिंमें मोहम्मद आलम, मेहरदास, यासीन ऐं अब्दुल बासित घुनियो पिणु शिरकत कई। सक्कर में ज़िले इंतज़ामिया पारां करप्शन जे ख़ात्मे लाइ लोकस पार्क खां प्रेस क्लब ताईं जागरता रैली कढी वई। रैली जी अॻवानी कमिश्नर सक्कर शफ़ीक अहमद मैसर कई, जॾहिं त रैली में नैब एंटी करप्शन डायरेक्टर मुनीर अहमद खोड़ो, तस्लीम खमीसानी, NGOs अॻवान अनवर महर, अज़रा जमाल, सोशल वेलफेयर ऑफिसर सैयद नसीर शाह ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई ऐं करप्शन जे ख़ात्मे जो अहद कयो। गड़ी खैरो में DC जैकबाबाद जे हुकुम ते SC सनाउल्ला भट्टी जी अॻवानी में करप्शन खां पाक पाकिस्तान जे उनवान हेठि म्युनिसिपल ऑफिस खां रैली कढी वई। रैली में शरीक मुलाज़िमीन करप्शन ख़िलाफ़ नारेबाज़ी पिणु कई। ठुल में MS डॉक्टर नादिर पाहवर जी अॻवानी में करप्शन ख़िलाफ़ हलंदड़ मुहिम जे सिलसिले में तालका अस्पताल जे डॉक्टर्स डॉक्टर अब्दुल फताह सरकी, डॉक्टर अब्दुल रशीद नूनारी, डॉक्टर खैर मोहम्मद, डॉक्टर शफ़क़तुल्लाह गोलो, जावेद अहमद नूनारी, मोहम्मद रहीम दायो, कुदरतुल्लाह सरकी ऐं ॿियनि करप्शन ख़िलाफ़ हफ़्तो मल्हायो। कंदकोट में करप्शन जे ख़ात्मे लाइ मुख़्तसिर तक़रीब को ठाहे रैली कढी वई, जंहिंखे डेप्यूटी कमिश्नर मुनव्वर अली मिठियाणी ऐं सर्कल ऑफिसर बशीर खोसो ख़िताब कंदे चयो त रिश्वत वठण ऐं ॾियणु हराम आहे, जंहिंजे ख़ात्मे लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobreezhd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।